अपडेट कंदासीं अवां खे कारूंजर जबल जो केस विढ़ंदड़ वकील पारां सूबाई वज़ीर ख़ुदाबख़्श मरी ख़िलाफ़ तौहीन अदालत जो केस दाख़िल लाइ दरख़्वास्त ॾिनी वई आहे। अवां खे अपडेट कयूं पिया कारूंजर जी कटाई लाइ मुहिम हलाइण ते वकील शंकर मेघवार सूबाई वज़ीर ख़िलाफ़ सिंध हाई कोर्ट में दरख़्वास्त दाख़िल कराई वई। सिंध हाई कोर्ट जो हुकुम वाज़िह आहे। वज़ीर ऐं सेक्रेटरी खे कारूंजर जी कटाई बाबति को बि इख़्तियार नाहे। दरख़्वास्त में मौक़िफ़ इख़्तियार कयो वियो। सूबाई वज़ीर ख़ुदाबख़्श मरी कारूंजर जो दौरो करे अदालती हुकुम जी भञकड़ी कई। वकील शंकर जो चवणु आहे कारूंजर जबल जो केस विढ़ंदड़ वकील पारां सूबाई वज़ीर ख़ुदाबख़्श मरी ख़िलाफ़ तौहीन अदालत जो केस दाख़िल कयो वियो आहे। सिंध हाई कोर्ट जो हुकुम वाज़िह आहे। वज़ीर ऐं सेक्रेटरी खे कारूंजर जी कटाई बाबति को बि इख़्तियार नाहे। दरख़्वास्त में मौक़िफ़ इख़्तियार कयो वियो आहे। अवां खे अपडेट कयूं पिया सिंध हाई कोर्ट में अहम केस जी ॿुधणी थी। कारूंजर जी कटाई लाइ मुहिम हलाइण ते वकील शंकर मेघवार सूबाई वज़ीर ख़िलाफ़ सिंध हाई कोर्ट में दरख़्वास्त दाख़िल कराई आहे। सिंध हाई कोर्ट जो हुकुम वाज़िह आहे। वज़ीर ऐं सेक्रेटरी खे कारूंजर जी कटाई बाबति को बि इख़्तियार नाहे। दरख़्वास्त में ॼाणायो वियो। अपडेट कयूं पिया सिंध हाई कोर्ट जो हुकुम वाज़िह आहे। वज़ीर ऐं सेक्रेटरी खे कारूंजर जी कटाई बाबति को बि इख़्तियार नाहे। दरख़्वास्त में मौक़िफ़ इख़्तियार कयो वियो। कारूंजर जबल जो केस विढ़ंदड़ वकील पारां सूबाई वज़ीर ख़ुदाबख़्श मरी ख़िलाफ़ तौहीन अदालत जो केस दरख़्वास्त दाख़िल कई वई। अवां खे अपडेट कयूं पिया सिंध हाई कोर्ट जो हुकुम वाज़िह आहे। वज़ीर ऐं सेक्रेटरी खे कारूंजर जी कटाई बाबति को बि इख़्तियार नाहे। दरख़्वास्त में मौक़िफ़ इख़्तियार कयो वियो। तफ़सील मालूम कंदासीं। लाइन ते मौजूदु आहे इमाम अली भलाई। जी इमाम अली अपडेट कजो। जी सबा हैदराबाद सिंध हाई कोर्ट सर्किट बेंच में कारूंजर जो केस विढ़ंदड़ वकील निगरान सूबाई वज़ीर ख़ुदाबख़्श मरी ख़िलाफ़ सिंध हाई कोर्ट सर्किट बेंच हैदराबाद में तौहीन अदालत जी दरख़्वास्त दाख़िल कराए छॾी आहे। कारूंजर जी कटाई लाइ मुहिम हलाइण ते वकील शंकर मेघवार सूबाई वज़ीर ख़िलाफ़ हाई कोर्ट में तौहीन अदालत जी दरख़्वास्त दाख़िल कराईंदे हुन मौक़िफ़ इख़्तियार कयो आहे त सिंध हाई कोर्ट जो वाज़िह हुकुम आहे त वज़ीर ऐं सेक्रेटरी खे कारूंजर जी कटाई बाबति को बि इख़्तियार नाहे त सूबाई वज़ीर ख़ुदाबख़्श मरी कारूंजर जो दौरो करे अदालती हुकुम जी भञकड़ी कई आहे। कारूंजर जी कटाई बाबति सिंध हाई कोर्ट हुकुम ॾिनो हो त जेका कटाई आहे उहा मुकमल तौर ते बंदि कई वञे ऐं उन सां गॾोगॾु जेका विज़िट आहे उहो बि लाॻापियल जेको खातो आहे उहो कंदो। ऐं हुनजो चवणु आहे त निगरान वज़ीर दौरे में जेको आहे मुहिम हलाए रहियो आहे त जेका सिंध हाई कोर्ट ते ॾिनल फ़ैसिले जी तौहीन कई वई आहे। कारूंजर ऐं ग्रेनाइट जो जेको दौरो आहे उहो अदालती फ़ैसिले ख़िलाफ़ आहे। निगरान वज़ीर वाइल्ड लाइफ सेंचुरी तौरु सहाफ़ियुनि खे वठी जेको आहे पंहिंजे हक़नि में एस्टिमेटूं वरितियूं आहिनि जॾहिं त माण्हुनि खां हिमायत करण जी कोशिशि कई आहे त जीअं जेको आहे ग्रेनाइट करे सघिजे। DCA जो जेको दस्तावेज़ पिणु मौजूदु आहे उन बावजूदि माण्हुनि खे फैसिलेट कयो वियो आहे। 19 अक्टूबर 2023 ते सिंध हाई कोर्ट सर्किट बेंच फ़ैसिले में ॼाणायो त कारूंजर जी कटाई खे मुकमल तौर ते उन में रोकण जो हुकुम ॾिनो वियो जॾहिं त समूरी जेके लीज़ूं हुयूं। इमाम अली तफ़सील ॿुधाइण लाइ तव्हांजी महिरबानी। कारूंजर जबल जी कटाई ख़िलाफ़ केस विढ़ंदड़ वकील पारां निगरान सूबाई वज़ीर ख़ुदाबख़्श मरी ख़िलाफ़ सिंध हाई कोर्ट में तौहीन अदालत जी दरख़्वास्त दाख़िल। कारूंजर जी कटाई लाइ मुहिम हलाइण ते वकील शंकर मेघवार सूबाई वज़ीर ख़िलाफ़ सिंध हाई कोर्ट में दरख़्वास्त दाख़िल कराई।